साहिब गुरु अर्जन देव महाराज गुरु नानक साहब जी 5वीं जोत पंचम पातशाही हिन अनुभव वाणी में व्याख्या कन था असां जीवन के कल्याण के लाए तत् विचार असां तत् जो विचार कयूं। श्री राम अस्थाई शांति जैसे तत्व जो विचार न कवो तैसे न प्राप्त थी। जैसे अस्थाई शांति न आई तैसे आनंद की अनुभूति भी न थी हृदय में। संता भाणे सदाई आनंद हर हाल में राजी रहना यह शक्ति तैसे ही असांजे हृदय में प्राप्त न थी जैसे असां तत्व खे न समेंदासीं। राम संसार में खबरचार में जेके अगे वड़ा वठदा या वर्ती वञे थी साईं ॿियो सुख आनंद आहे। छा चयो वेंदो? सुख आनंद आहे। सुख जो वास्तो शरीर सां आहे, आनंद जो वास्तो मन सां आहे। श्री राम छो जो प्रक्रिया असांजे स्वार्थ जी चाहे परमार्थ जो कार्य सिद्ध थींदो शरीर सां। इन्हे जे लाइ असांजे शास्त्रनि में जेके परमात्मा ॾे वञण जूं परमात्मा ॾे वञण माना मन खे ज्ञान में आणे करे उन्ही ते हलण, इहो आहे परमात्मा ॾे वञण। अखर अखर खे यादि कंदा वञो, विलाशक तुलसानी लिखंदो वञो। परमात्मा ॾे वञण माना मन खे गति ते हलाइण, सदमती ते जेका संतन मां मिली उहा ई असांखे परम गति खे पहुचाईंदा। इन जे लाइ पहिरीं ज्ञान जी सीढ़ी जो ॾाको आहे विसारियो न शल प्रभु कृपा घरों असांजे हृदय में अचे। शुभ इच्छा पहिरियों ॾाको आहे। तूं सब कुछ ज्ञान हूंदे भी तूं बिल्कुल अज्ञान आहियां, निरोल अज्ञान आहियां जेकॾहिं तुंहिंजे हृदय में इहो लक्ष्य पहिरियों न आयो, तूं कुछ भी हुजे ज्ञान। शुभ इच्छा माना ॿिए जे भले जी इच्छा। हर वक्त तोखे मन में इहा इच्छा थे मां ॿिए खे सुख कीअं पहुचायां। नजरअंदाज न कर, पाण खे नजरअंदाज तो करें। हे मां पंडित थी ॻाल्हायां नथो, हे सभु उन्ही जो नज़ारो आहे जेकी चई रहिया आहियूं, पंहिंजो जीवन चई रहिया आहियूं असां। शुभ इच्छा हर वक्त कदम कदम ते ॿिए जो भलो कीअं थिए। पुछंदो असांजे शेवादार में तव्हां ख़बर पवंदी कदम कदम ते हुनखे छा सिख्या ॾिनी वेंदी आहे। कोई ॿुहारी थो पाए अंधारो हो तो लाइट ॿारे छॾ न पुट, कंहिंखे नंढड़ी ॿुहारी आहे उनखे छिक थी थिए त उनखे वॾी ॿुहारी ॾे न। ॿिए खे सुख मिले, सुख मिले। तूं ऊंधो टंगजी करके बिलाशक जेॾी बि वणे शेवा कर, पर ॿिए खे जॾहिं शेवा ॾसें या ॾिसें उनखे सुख पहुचाइण जी। भई छोटी ॿुहारी त वीचारे खे तकलीफ़ थींदी हूंदी, मां वॾी ॾेई छॾियांसि। रोज़ तव्हांखे जेकॾहिं तव्हां वेंदव ऐं हे भॻवान जो हिन जी ॿुधी जो अखियूं खुलियल हुजनि असांजे शेवा कंदड़नि वारनि जो रोज़, त केतिरा पॉइंट हुनखे रोज़ असांजा मिलंदा आहिनि। पुट हे ख़्यालु हुजे, हे ख़्यालु हुजे। रात जो पाणी आयो, मां जो पाणी अचे या एमरजेंसी आहे, ख़ुदा जी एमरजेंसी आहे, उन महिल जल्दी लाइट ॿरी वञे। जेके बि जाथूं आहिनि उनखे लाइट ॿारे छॾे, डुकण भॼण में देरि न थिए। हिन करे राति लाइटूं चयूं, तंहिंखां पोइ 10 लाइटूं बंदि पयूं। जॾहिं मां वञी खोलियूं बुद्धि जा अंधा बीठा आहिनि। 2 खोलियमि, 2 रहिजी वई, हुत रहिजी वई, हुत रहिजी वई, सभु ॿारींदियूं आहिनि। हिकिड़ी आयमि घड़ी खण घुमण लाइ। श्री राम होॾे होॾे, तंहिंखां पोइ दरवाज़ा के बंदि हुया, इहे खोले छॾियो बिल्कुलु। भॼ डुक थिए, एमरजेंसी में छा छा करणो आहे इहो मां सिखी छॾियो। छटियूं पयूं हुजनि 2 ॿाहिरि, 2 गेही महिल वटि, जीअं जल्दी खपे हितां ई वठणी, हेॾे होॾे डुकणो न। बैटरियूं पयूं हुजनि 3 सेलियारियूं, 2 हित पयूं हुजनि, हुत पई हुजनि। एमरजेंसी में छा छा खपे, जल्दी धड़ाधड़ में असांखे छा करणो आहे। श्री राम सुख पहुचाइणो, अञा सुख पहुचाइणो।
सुबुह कोटे रात ताईं तव्हांखे कई ॻाल्हियूं मिलंदियूं। शुभ इच्छा कि मां ॿियनि खे सेखारिणा आहियां, पंडित आहियां, कमाइणा आहियां, तव्हांखे ॿुधायां थो। जीवन आहे ठाहींदो, सभु तॾहिं थींदो। पंहिंजो करे बचनि खे सम्झाइजे थो, पंहिंजे खे ताड़ना। जेके बि दुख आहिनि असांखे इहे पंहिंजे, असांखे पुछे कोन थो, असां कोई कंहिंखां तूं पुछो आहे, कंहिंजो तूं ख़्याल थो करें। पहिरीं इच्छा इहा आहे शुभ इच्छा, तंहिंखां पोइ ॿियो आहे सुविचारणा, ॿियो ॾाको आहे ज्ञान जो सुविचारणा। पंहिंजो वीचार कर मां केरु। संत जना मिल करो विचार, एक सिमर नाम आधार। श्री राम। संतन जे संग में वीचार, संतन जो संग तव्हांखे सही तॾहिं मिलंदो जॾहिं तव्हां में शुभ इच्छा हूंदी। तव्हांखे उहा वृत्ति कान्हे अॻियां अचण जी, लाइकी कान्हे वेहण जी, सम्झण जी, ॿुधण जी, कीअं करे सघंदो जेसिताईं तव्हांजे हृदय में उहा शइ आई कान्हे। संतन जो वीचार करणु हल्की ॻाल्हि आहे, पंहिंजो सुविचार करणु।